दादू खां रिपोर्ट करे रहियो आहे सखी सरदार चारण। दादू में जिबरी पोरिहे जी रोकथाम लाइ जुड़ियल कमेटी जी गॾिजाणी डिप्टी कमिश्नर दादू सैद मुर्तज़ा अली शाह जी सदारत हेठि थी गुज़री। लेबर खाते जे अमलदार जी शिरकत न करण ते डिप्टी कमिश्नर पारां सख़्त कावड़ जो इज़हार कंदे सेक्रेटरी लेबर खे लेटर लिखी लेबर ऑफिस ख़िलाफ़ मुहकमाती कार्रवाई करण जी सिफारिश कई वई। उन मौके ते समाजी तंज़ीम जे अॻवाननि अज़रा मेमण, माशूक रहमानी, नियाज़ चांडियो चयो त स्कूल टाइम दौरान मासूम ॿार मुख़्तलिफ़ वर्कशॉपनि, होटलुनि, सिरुनि जे भठनि, बेकरियुनि, वेल्डिंग जे दुकाननि समेत मुख़्तलिफ़ हंधनि ते कम कंदे नज़र अचनि था, जंहिं ते डिप्टी कमिश्नर दादू ज़िले जे चेनी तालकनि मेहड़, केनशाह, जोही ऐं दादू जे असिस्टेंट कमिश्नरनि खे हिदायतूं जारी कंदे चयो त जिबरी तोड़े चाइल्ड लेबर जी रोकथाम लाइ कानून जुड़ियल आहे, उन ते सख़्तीअ सां अमल करायो वञे। सिविल सोसाइटी जे अॻवाननि सां गॾिजी हिकु भेरो आगाही ॾिनी वञे। उन आगाही बावजूद बि अगर को ॿार स्कूल टाइम ते न पोरियो कंदे नज़र अचे त दुकानदार ख़िलाफ़ कानून मूजिबि कार्रवाई कई वञे। डिप्टी कमिश्नर दादू सख़्तीअ सां हिदायतूं जारी कंदे चयो त सिरनि जे भठे ते भठनि तोड़े ॿियनि हंधनि ते मज़दूरनि खे ख़रीद करे जिबरी पोरियो वठण जी जांच कराई वञे। अहिड़े क़िस्म जी शिकायत जो फौरी अज़ालो कंदे उन भठे मालिक ख़िलाफ़ केस दाख़िल कयो वञे ऐं पोरियतनि खे कानून मूजिबि उन्हनि खे हक़ ॾियारिया वञनि।